बाबा खुश आयो सभई चाक बि छायो खैर आहे। जी जी हाजी साहब तव्हां ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर आहे संगत कचहरी सफ़ा भड़ आहियो। शुक्र आहे। ॿियो बाबा हाल अहवाल जी। हाजी साहब सोडो बुरी सोबत में अची वियो। बुरे कम जो नतीजो ई बुरो हूंदो आहे। हा हाजी साहब मां तो वटि कॾहिं बि न चाहियां पर छा कयां आख़िर हुन जे जिगर जो टुकड़ो आहे उन जी अमड़ सोढे जी अमड़ उन मुंहिंजो वेहणो वेलो विञाए छॾियो तव्हां मजबूर थी तो वटि आयो हाजी साहब। चाचा अली गौर असांजे वाड़े में सोडो बची न सघे आ रुगो तुंहिंजे सिर जे करे त छॾे ॾिनोसीं। बाबा सोढो त मुंहिंजो बि बचो आहे पर हुन कमु त ग़लति कयो आहे न अली गौर खान। हाणे मूंखे ॿुधायो त मां छा कयां सोढो त मुंहिंजो ॾोही आहे न। हा हाजी साहब तव्हां सही चयो मां ॾाढो पंहिंजे पुट खे सम्झायो पर जेकॾहिं हुन मुंहिंजो चवणु न वरितो त अॼु नतीजे जी ख़बर पइजी वियसि न। हुन नतीजो ॾिठो हे ॾिसो मुंहिंजा हथ मां तव्हांखे हथ थो ॿधां। ओ अली गौर हथ न ॿधो हथ न ॿधो तूं मुंहिंजो भाउ बि आहीं त दोस्त बि आहीं। मां यार सभु कुझु छॾियुमि तूं मुंहिंजे तॾे ते आयो आहे मां हर शइ छॾी। तुंहिंजी महिरबानी हाजी साहब तुंहिंजी वॾी वॾी महिरबानी। हाजी साहब तोखे अलाह वधाईंदो। तुंहिंजूं लख लख महिरबानियूं तुंहिंजा इहे थोरा ज़िंदगी भर न लाहींदासीं। अदा अली गौर मां थाणे ते हली तव्हांखे सभु कुझु लिखी थो ॾियां पर पंहिंजे पुट खे सम्झाए छॾ त मुंहिंजे वाड़े ते वरी ॿीहर न अचे। न ईंदो हाजी साहब कॾहिं बि न ईंदो तूं घबराए न। अगरि जे तुंहिंजे वाड़े ते आयो त मां पाण वठी हुनखे वञी थाणे ते ॾेई ईंदुसि। तव्हां दिलि जाए को तव्हां घबरायो न इंशाल्लाह मुंहिंजो पुटु न ईंदो तुंहिंजे वाड़े।